Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिक्योरिटी फोर्सेस जो पाक अफगान सरहदी इलाइक़े संबाज़ा में क्लियरेंस ऑपरेशन दौरान वधीक चुनाखाट जी मारिजी विया। ISPR मूजिब 2 ॾींहनि खां हलंदड़ ऑपरेशन दौरान मारिजी वियल खारजनि जो अंगु 47 थी वियो। मारिजी वियल खारजनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद अथि। पाक फ़ौज ज़ौब में खारजनि जे दाख़िल थियण जी कोशिशि नाकाम बणाईंदे 33 दहशतगर्दनि खे मारे छॾियो हो। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस अफगान सरहद ते फितनो पकड़ींदड़ खारजनि जी जुरपुर जो पतो लॻायो ऐं फौरी तौर असराइती कार्रवाई कई। 7 ऐं 8 अगस्त जी राति ज़ौब जे इलाइक़े संबाज़ा में हिंदुस्तानी इंस्पासर्ड दहशतगर्दनि जो हिकु वॾो ग्रुप पाक अफगान सरहद जे रस्ते दाख़िल थियण जी कोशिशि करे रहियो हो। आज़रबाईजान जे सदर इल्हाम अलीफ ऐं आर्मेनिया जे वज़ीर अज़म निकोल पशिन्यान व्हाइट हाउस में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी मेज़बानी में तारीख़ी अमन मुआहिदे ते सही करे छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मुआहिदे जे बारे में घणे अरसे खां इंतज़ारु हो। ॿिन्ही मुल्कनि विच में अहम ट्रांसपोर्ट रस्ता खुली वेंदा ऐं ख़िते में अमरीकी असर रसूख़ वधी वेंदो। आज़रबाईजान ऐं आर्मेनिया 35 सालनि ताईं जंग विड़ी हाणे ॿई मुल्क दोस्त बणिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी आज़रबाईजान ऐं आर्मेनिया विच में मुआहिदे जी आजां अमरीका जे किरदार जी वाखाण। शहबाज शरीफ़ चयो आहे त सदर ट्रंप जी क़यादत में ॿिन्ही मुल्कनि खे गॾु विहारियो वियो ऐं अहिड़ो मुआहिदो मुमकिन बणायो जेको वापार राब्तनि ऐं इलाइक़ाई इंज़माम जा नवां रस्ता खुलींदो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत जिना हाउस अस्करी टावर हमलो ऐं शादमान थाणो साण जे केसिस में PTI अॻुवाण उमर अयूब जी ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। उबूरी ज़मानत जो वक़्तु ख़तमु थियण ते अॼु उमर अयूब अदालत ॾाढो पेश न थियो। वकीलनि तरफ़ां पेशी खां छूट जी दरख़्वास्त कई वई। वकीलनि जो चवणु हो त उमर अयूब खे अदालत 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। हिफ़ाज़ती ज़मानत जे लाइ पेशावर हाई कोर्ट सां रुजू कयो आहे। हिफ़ाज़ती ज़मानत खां सवाइ अदालत में पेश नथो थी सघे। अदालत चयो त सज़ा मिली आहे त जवाबदार अदालत जे साम्हूं सरेंडर करे। सज़ा मिलियल जवाबदार खे हिफ़ाज़ती राहदारी ज़मानत नाहे मिलंदी। सरेंडर खां अॻु जवाबदार अपील दाख़िल नथो करे सघे। मूसूलाल बेग जूं बि वॾियूं हूंदियूं आहिनि। इस्लामाबाद मां अली अमीन गंडापुर खे जेको टास्क मिलंदो आहे उहो पूरो कंदो आहे। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿुधाए नथियूं सघजनि। अली अमीन गंडापुर नौकिरी करे रहियो आहे। जंहिं ॾींहुं नौकिरी छॾींदो वॾ वज़ारत ते न रहंदो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जा अली अमीन गंडापुर ते तनक़ीदी वार। भरिशा में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त PTI पारां अदालतुनि खां रिलीफ वठनि ऐं नारो न मिलंदो। ग़लति कमु कंदड़नि खे सज़ा ज़रूरु मिलंदी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह चयो त नंबर प्लेट्स वारो मामिलो वॾो न आहे। हिकु माइंड सेट अवाम विच में टकराव चाहे थो। सिंध अमन जी धरती आहे। अजरक असांजी सुञाणप आहे। उहा नंबर प्लेट अॼु जी न आहे, 3 सालनि खां आहे। वावेला कंदड़ MQ बानी जी बाक़ियात आहे। बोरीबंद लाश भतेखोरी ऐं जानवरनि जूं खलू खसण यादि अची रहियूं आहिनि। सिंध हुकूमत उन्हनि जूं बदमाशियूं ख़तमु करे छॾियूं। 100 माण्हू कराची में मरंदा हुआ छा हाणे तव्हांखे टारगेट किलिंग नज़र अचे थी? KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मज़ार ते चादर चाढ़े उर्स जे सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह करे छॾियो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी नमूरे जी तन ते शाह जो राग ॿुधो। सिंध समेत मुल्क जी कुंड कुर्श खां हज़ारे पांधीड़ा भेड़छाप अची विया। सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम। उर्स जे मौक़े ते सिंध में आम मोकल। DG रेंजर सिंध मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ चयो आहे त कराची पाकिस्तान जो माशी हब आहे ऐं वापारी बिरादरी जो मुल्की तरक़ी में अहम किरदारु आहे। कराची शहर ख़ासि तौर इंडस्ट्रियल एरियाज़ में सिक्योरिटी खे असराइतो बणाइणु पाकिस्तान रेंजर्स सिंध जी अवलियन तरजीह आहे। सनअतकारनि ऐं कारोबारी शख़्सियतनि खे बिना डप जे कारोबारी सरगर्मी जारी रखणु घुरिजनि। DG रेंजर्स जी बिज़नेस कम्युनिटी जे ख़दशनि खे पुलिस ऐं ॿियनि इदारनि सां गॾिजी हंगामी बुनियादनि ते हल करण जी हिदायत। DG रेंजर्स साइट एसोसिएशन ऑफ इंडस्ट्री कराची जो दौरो करे मेंबर्स सां मुलाक़ात कई। अमुन क़ाइमु करण में कानून लागू कंदड़ इदारनि ऐं ख़ासि तौर रेंजर्स जे किरदार ऐं शहीदनि जी कुर्बानीनि खे भेटा पेश। जेकबाद शहर जे विच रोड ते हेठि लड़कंदड़ 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबबि नौजवान फौत। वाक़े जा CCTV फुटेज टाइम न्यूज़ हथु करे वरिता। ॾिसी सघिजे थो त नौजवान बेकरी तां सामान वठण बैदि मोटरसाइकिल ते सवार थिए थो त तार मां करंट लॻण बैदि हेठि किरी पवे थो। फौत थी वियल नौजवान असद बंगुलानी जो लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। वारसनि जो सिविल इस्पताल अॾो रोड ते लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त सिबको अख़्तियारनि जे नाअहली सबबि नौजवान असद बंगुलानी फौत थी वियो आहे। चूंडियल नुमाइंदनि ऐं सिबको इंतिज़ामिया ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। नौजवान असद बंगुलानी सऊदी अरब में कमाईंदो हो।
रुस्तम भरसां जतोई बिरादरी जी बिंदुनि में पुराणे तकरार तां नौजवान गोलियूं हणी क़तल, लाश अस्पताल मुंतकिल। कोर्ट शाहू थाणे जी हद में जवाबदारनि गोलियूं हणी नौजवान सोबल जतोई खे क़तल कयो। वाक़े बहादुरनि में शिकतान केतिरनि ई कलाकनि ताईं लाश वाक़े वारे हंधि पयल रहियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि हमलो करे नौजवान खे क़तल कयो आहे। पुलिस मदद न पई करे, जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान वेस्ट इंडीज़ खे 5 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। वेस्ट इंडीज़ पहिरियां बैटिंग कंदे 280 रन्सूं ठहियूं। पाकिस्तान 5 विकेट्स जे नुक़सान ते 49 ओवर में हदफ़ पूरो कयो। हसन नवाज़ खे 63 रन्स जी इनिंग खेॾण ते मैन ऑफ द मैच क़रार ॾिनो वियो।